चाकर ख़ान, हीअ हद जेका ॾिसींदो न, हितां खां हीअ हद करम खान जी शुरू थिए थी। मंसूर खान जाबिर कूड़ो आहे, इन करे हू ॻाल्हियुनि में कोन ईंदो। ऐं करम खान असांखे ॻाल्हियुनि में मसरूफ़ करे पोयां जाबिर खे भॼण जी वाट ॾे थो। इन करे मंसूर खान मां चवां थो त तव्हां मां ऐं सोट हली करम खान सां ॻाल्हियूं था कयूं ऐं असांजे हमराहनि खे करम खान जी हदुनि खां ॿाहिरि था बीहारियूं त जीअं जाबिर खे उतां भॼण में आसानी न थिए। जाबिर चाकर खान मंसूर खान जे उतां खां निकिरी चुको आहे ऐं तूं ई ॿुधा त तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो छा आहे। करम खान, चाकर खान सां फ़ैसिलो करणो ई आहे। तूं रुगो असांखे निकिरण जो को रस्तो ॾे। करम खान तव्हां असांखे का महफ़ूज़ वाट ॾेखारियो त असां अॻिते निकिरी वञूं। पोइ अॻिते असांजा आहियूं ऐं असांजो कमु। वॾा, ॿाहिरियां ॻोठे जे खूह खां चाकर खान जा ऐं मंसूर खान जा माण्हू बीठल आहिनि। चइबो त चाकर खान खे पक थी वई त जाबिर ॻाल्हियुनि में न ईंदो। हुन जे करे हू पंहिंजनि हमराहनि खे पोज़ीशन में बीहारे पोइ हेॾां ईंदो। हाणे हो वॾी पलटण वठी आयो अथई। हाणे ॿुधा तूं छा कंदे? जाबिर तव्हांजो रस्तो हाणे शहर तरफ़ खां बंदि थी चुको आहे। बाक़ी हा, तूं जोही ऐं दादू वारो रोड न वठिजांइ, छो त हुन एस खे इतला ॾेई छॾियो आहे। बाक़ी तूं नैग शरीफ़ वारो रस्तो वठी ऐं नए गाज होॾां हलियो वञे। करम खान तव्हां पंहिंजो कहिड़ो वफ़ादार माण्हू जो जेको असांखे दग लाहे चए, पोइ असां ॼाणूं त असांजो कमु। बाक़ी मुंहिंजो हमराह तोखे सही दग ते हली पहुचाईंदो, पोइ तूं ॼाणी तुंहिंजी क़िस्मत। मंसूर खान शहर तरफ़ वेंदड़ रस्तनि ते मुंहिंजा हमराह बीह वेंदा ऐं इन ॻाल्हि जी पक करम खान खे बि ख़बर पइजी वई। उन खां पोइ तव्हां छा था सम्झो त करम खान ने जाबिर खे भॼण जी कहिड़ी वाट ॾेई सघे थो? चाकर ख़ान, हिक ई वाट बचे थी। उहा कहिड़ी वाट आहे मंसूर खान? हू गाजी शाह जी मज़ार खां जबलनि जे चश्मे जे तरफ़ रवानो थी वियो, जेको पन तमामु घणो मुश्किल आहे। मंसूर खान, हू उतां निकिरी काॾे वञी सघनि था? उतां झांगारा बाज़ार वञनि या उन खां मथे नैग तरफ़ वञनि या अॻिते वञी मंछुर डंड जो कपर वठी सेवन शरीफ़ जी मज़ार ते उते वञी हाज़िरी भरे। मां उन्हनि खे ऋण में रोले पूरो कंदुसि मंसूर खान। हाणे जाबिर वारा कंहिं बि शहर जो रुख करे न सघंदा। सोट पंहिंजे हमराहनि खे अहिड़ी तरतीब ॾे जो इहे जाबिर वारा कंहिं बि सूरत शहर जो रुख करे न सघनि, त जी हू मजबूर थी गाजीशा ऐं चश्मे जो रुख कनि, त पोइ हली असां उन्हनि खे जबलनि में ई घोटे पूरो कयूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।